मंसूर अब्बासी बादशाह हो जेके वडो शौक़ हो महलन जे ठाराइण जो, तामीरात जो वडो शौक़ीन हो। उन टाइम जे अंदर जॾहिं 4 मन कणक मिलंदी हुई तॾहिं हिकिड़ो महल उन ठारायो जंहिं ते 2 करोड़ रुपया हुन ख़र्च कया, जेके अॼुकल्ह जा अरबे खरबे रुपया अची थींदा। महल ठारायो हुन तैयार करे, तंहिंखां पोइ तामीरात जा माहिर इंजीनियर ऐं वॾा वॾा माण्हू घुराए तिन खे चई त ही महल मूं ठारायो आहे, तव्हां इन मां चकर लॻाए पोइ जेको बि इन मां मूंखे आइब कढी ॾींदो उनखे आउं इनाम ॾींदुसि। सभु इंजीनियर, सभु जेके इन तामीरात जा माहिर, सभु मिस्त्री, सभु वॾा वॾा माण्हू उहे फेरो ॾेई उन महल मां ॿाहिरि निकिता। चऊं बादशाह अहिड़ो महल जेकॾहिं परवरदिगारे आलम जन्नत जे अंदरि पैदा करे त रब जे कारीगरीअ ते कंहिंखे बि इतराज़ कोन्हे को, पर दुनिया जे अंदरि अहिड़ो महल केरु ठाराए नथो सघे। इहा सभिनी रिपोर्ट जे ॾिनी। बादशाह ख़ुशि पियो थिए। उते हिकिड़ो तोजड़ो मुनो मियाँ जी बि वेठो, लोलन खायार खतमन ॾियण वारो, जेतां सॼो ॾींहुं माण्हू मस्करियूं कंदा आहिनि। छाजे करे अॼु माहौल अहिड़ो आहे, मुलनि जो मार्केट में अघु टमाटनि जेतिरो बि कोन्हे को, जिते वञ रुगो मस्करियूं ठठोलियूं कंदा आहिनि। पर तव्हांखे ख़बर कोन्हे का, उन मुल चयो साईं जेकॾहिं मूंखे बि इजाज़त ॾियो त आऊं हिन महल खे घुमी अचां, पोइ पंहिंजी का राय क़ाइमु करियां। चई मुला तूं वञ, तूं छा घुमी ईंदे, छा तूं ॼाणे हिन महलनि मज़ारा, तूं वञी ॾिसी अच। उहो मौलवी साहिबु वियो, महल खे घुमी फिरी आयो। चई बादशाह ही महल सॼो आइबदार। बादशाह जो मुंहुं सॼो ॻाढ़ो थी वियो। जी इंजीनियरनि तामीरात जे माहिरनि जी रिपोर्ट हिकिड़ी, तो मुल्हनि जी रिपोर्ट ॿी। इहा छाजे करे? चई इन जे करे अॼु हिन महल ते तो अरबों रुपया ख़र्च कया आहिनि, तूं नाज़ पियो करी हिन जे मथां। ख़ुदा ना ख़ासि सुभाणे तुंहिंजी कंहिं बादशाह सां जंग थी पए, कंहिं मुल्क वारे सां तुंहिंजी जंग थिए, हू फ़ौजूं वठी तोसां लड़ाई करे, तूं शिकस्त खाईं, पोइ तुंहिंजूं टंगूं ॿाहूं ॿधी तोखे जेल जे हवाले करे या फांसी जी फंद ते चाढ़े या दुबई तोखे रवानो करे। उन महल जे अंदर वो दुश्मन सामान रखी अची वेहे त मूंखे ॿुधाए त हिन महल तोसां वफ़ादारी कहिड़ी कई, जेते अरबों रुपया तो खर्च कया, अॼु तो मां हथ कढी पी रहियो त तोसां न वफ़ादारी कहिड़ी कई। ख़ुदा ना ख़ासि जेकॾहिं जंग तोसां केर बि न करे, पर मौत त ज़रूर ईंदो, तूं मरी वेंदे, मौत तोखे बचाए त ही बंगलो कोन सघंदो त मुंहिंजे सेठ खे न मार, अञा हिन 2 महीना मस दंग कया आहिनि, छॾ त कुझु साल हिन में लस्तूं वठे। न मौत कंहिंजी बि कोन ॿुधंदो, तोखे मौत मारे खणी वियो। इहो बंगलो जंहिंखे तो हज़ारों रुपया करोड़ों रुपया ॾी ठारायो, इहो त तो मां हथ कढी पी रहियो। हिन में कहिड़ी वफ़ादारी आहे? जंहिं शइ में वफ़ादारी न आहे उहा सॼी आहे। वॾे में वॾो आहे उहो ई आहे त हिन में वफ़ादारी कोन्हे। जेका बेवफ़ा आहे उहा जेका सो वफ़ादार, जेका उन में वफ़ा कंहिं क़िस्म जी कोन ॾिया। त मूंखे ॿुधायो त दुनिया जी कहिड़ी शइ आहे जंहिंसां तव्हां मोहबत करियो त उहा तव्हां सां वफ़ादारी करे? कॾहिं बि कोन करे सघंदी। पर दुनिया जे अंदरि हिकिड़ो कानून आहे, असां तव्हां 24 कलाक इन सोच में लॻल हूंदा आहियूं त माल मूं वटि घणो हुजे, औलाद मुंहिंजो घणो हुजे, अफ़रादी कुवत मूं वटि घणी हुजे, वॾियूं ज़मीनदारियूं मूं वटि घणियूं हुजनि, बंगला ऐं महलातूं मूं वटि घणियूं हुजनि, खाधे पीता मूं वटि घणा हुजनि, गाॾियूं ऐं सवारियूं मूं वटि घणियूं हुजनि। पोइ 24 कलाक असीं इन कोशिश में लॻा पिया हूंदा आहियूं, माल मेड़े मेड़े असीं गॾु अची कंदा आहियूं। हिकिड़ो माण्हू आहे जेको सॼी ज़िंदगी माल मेड़े मेड़े हुन गॾु कयो आहे। हाणे तव्हां मां केरु वञी उनखे कन में चवे त मौलवी साहिबु हाणे तुंहिंजी उमिरि 80 खां टुटी वई आहे, घणेई तो खाधो पीतो, हे सामान हे माल हाणे कर ॿियनि जे हवाले, तूं हल थोरो अॻिते। चई त हू विढ़ण लाइ तयारु थी पवंदो। चओ तूं केरु थींदो ईअं जो सॼी मुंहिंजी महिनत जेकी आहे तंहिंमें अमल दख़ल अची करीए, ऐं तुंहिंजे चवण ते हीअ सारी ज़िंदगी जी महिनत, हे महलातूं, हे बनियूं, हे सभु शयूं छॾे करे सिर्फ़ु तुंहिंजे चवण ते 4 हथ कफन या खणी वञी मिटीअ जे खॾ में सुम्हां, मूंखे कहिड़ो लाचार तयारु थींदो?
कॾहिं बि कोन थींदो, विढ़ण लाइ तयार थी बीह रहंदो। पर क़ुरान फरमायो फ़इज़ा जाअ अजलुहुम ला यस्तखिरून साअतन वला यस्तक़दिमून। चई असांजो जेॾी महिल आदर अची बीहंदो तेॾी महिल असीं पुछंदासीं बि कोन त पुट राज़ी आहीं या कोन आहीं। न न, राज़ी आहे या नाराज़ आहे छा बि हुजे असां पुछा ई कोन कंदासीं। मलाइका नड़ी में हथ विझनि, थोरो ढोघो ॾेई मामा जो साह निकिरी वियो, हिन खे 20 फुट रवानो करे छॾींदासीं। हलियो वियो लियो। हाणे सवाल इहो थो पैदा थिए, जेकॾहिं जिन शयुनि सां असां मोहबत कई ॾुखे वक़्त में कमु त कोन आयूं, जेकॾहिं माल बचाए हा मौत खां त रुगो मिसकीन मरनि हा, जेकॾहिं वॾेर शाही मौत खां बचाए हा त रुगो हारी कुड़बी मरनि हा, जेकॾहिं इल्मु बचाए हा मौत खां त रुगो जाहिल मरनि हा, जेकॾहिं बुज़ुर्गी बचाए हा मौत खां त रुगो फासिक फाजिर मरनि हा, जेकॾहिं बादशाही बचाए हा मौत खां त रुगो पब्लिक मरे हा, जेकॾहिं जवानी बचाए हा मौत खां त रुगो पोढ़ा मरनि हा। पर परवरदिगारे आलम पंहिंजे अजीब नज़ारा असां तव्हांजे साम्हूं रखी छॾिया आहिनि। असीं अखियुनि सां ॾिसी रहिया आहियूं त कॾहिं कॾहिं वॾो ज़मीनदार वॾो मालदार माण्हू तंहिंजो जनाज़ो उनजे हारियुनि ऐं कुड़मियुनि चौकीदारनि जे कुल्हे ते रखियो हूंदो आहे। कॾहिं वॾे में वॾो अलामा ॻाल्हाइण वारे जो जनाज़ो जाहिलनि जे कुल्हे ते रखियो हूंदो आहे। कॾहिं कंहिं वॾे बुज़ुर्ग जो जनाज़ो फासिक फाजिर खणियो पिया वेंदा आहिनि। कॾहिं बादशाह जो जनाज़ो पब्लिक जे कंध ते हूंदो आहे, कॾहिं पब्लिक जो जनाज़ो बादशाह जे कंध ते हूंदो आहे, कॾहिं जवान पुट जो जनाज़ो पोढ़े पीउ जे कंध ते हूंदो आहे, कॾहिं पोढ़े पीउ जो जनाज़ो जवान पुट जे कंध ते हूंदो आहे। फरमाई फमिनहुम मन कज़ा नहबहु व मिनहु मन यंतज़िर। हिकिड़ा वारो वॼाए विया, ॿिया इंतज़ार में वेठा। तो दुनिया जी कहिड़ी शइ आहे जेकी तव्हां सां मोहबत जैसा करियो त तव्हां सां वफ़ादारी करे, का बि शइ कोन्हे का। माल सां मोहबत कर, औलाद सां मोहबत कर, घर वारनि सां मोहबत कर। उहो औलाद जंहिंजे लाइ तो राति ॾींहुं उजागा करे, तो रोड फुरू करे, पिस्टल खणी माण्हुनि खे अगवा करे, मिल्कत गॾु करे, उन औलाद खे मुंहिंजो सुठो थिए तो बंगला ठाराए छॾिया, तो हराम जो ख़्यालु कोन कयो। पर जॾहिं जनाज़ो तुंहिंजे घर मां निकितो, इहो ई तुंहिंजो सिकीरतो औलाद तोखे खट ते खणी 2 ॾींहंनि जे लाइ बि रखण जे लाइ तयारु कोन हूंदो आहे। बाबा ही हेॾो सारो तुंहिंजो पीउ हो, वॾी महिनत करे तोखे मुड़ुस माण्हू कई आहे, छॾी त 2 ॾींहं रखूंसि था हिते। चई न न, जे रखंदा त मूंखे ॻिचीअ में पइजी वेंदो, बदबू करे विझंदो, ठप करे विझंदो। हींअर जो हींअर माण्हुनि खे ऐलान करे गॾु करे चए पहिरीं हिनखे घर मां कढूं, पोइ खणी हुनखे 20 फुट ज़मीन में दफ़न करे मथां हुनजे लतूं हणी मिटी विझी ॾाढो करे ईंदो त मता न निकिरी अचे, काबू करे हुनखे ईंदो। इहो ई सिकी रहंदो पुट, कल्ह जंहिंजे लाइ तो महिनत कई, हेॾी कमाई कई, हेॾियूं पनियूं तो हलायूं, तो धारा हलाया, तो फुरियूं कयूं, तो मिसकीननि सां ठगियूं कयूं, तो सभु कुझु कयो। अॼु उहो पुट तोखे 20 फुट अंदरि हथ सां लथे पियो वञे, ईअं नथो चए त बाबा रोशनी जो शौक़ीनो हिकिड़ो बल्ब बलाए ते लॻाए छॾिया, बाबा खे गर्मी थींदी, सॼी ज़िंदगी एसी में गुज़ारई, अॼु को सोलर वारो पखो न मुकाम में हणी छॾिया क़बर मंझि, बाबा खे तकड़ी उञ लॻंदी, 2 बोतलूं पाणीअ जूं हुते रखी छॾिया, बाबा फ्रिज जो थधो पाणी पीअंदो। अॼु 2 किला बर्फ जा वठी या मुर्गो फ्रिज वठी ॾिया त रखियो वेठो हुजे। न न, तव्हां पुछंदा ई कोन त मूंखे ॿुधाए त जेकी ज़िंदगी में तो गुज़ारे पंहिंजे औलाद सां मोहबत कई, उहो तोखे कमु त कोन आहे। बेवफाई साम्हूं अची त दुनिया जी कहिड़ी शइ आहे जंहिंसां तव्हां वफ़ादारी करियो, पोइ तव्हांखे जेको आहे उन मां जेको मोहबत करियो तव्हां में तव्हांखे वफ़ादारी मिले कोन मिलंदी। फरमाई त जेकॾहिं तव्हांखे मोहबत करणी आहे त सिर्फ़ु रब जे ज़ात सां मोहबत करियो। इहा ई मोहबत आहे जेका तव्हांखे दुनिया में बि कमु ॾींदी, हशर में कमु ॾींदी, क़बर में बि कमु ॾींदी, महशर में बि कमु ॾींदी। जंहिं बि मोड़ ते तूं मोहबत रख रब सां,
पोइ हथ मथे खणी सॾु कर के मौलवीअ खे चवण जी ज़रूरत कोन्हे, कंहिंखे पंज रबनि ॾियण जी ज़रूरत कोन्हे का, कंहिं शफ़ारत जी ज़रूरत कोन्हे का, कंहिं शीशे पढ़ाइण जी ज़रूरत कोन्हे, कंहिं तावीज़ लिखाइण जी ज़रूरत कोन्हे। तूं राति जो सुतो पियो हुज, उन महिल तोखे सुजागी थी पई, हाणे विज़ू बि न कर, रुगो अखियुनि मां पिचूं माटे, तूं मुंहिंजो नालो वठी सॾु कर, या अल्लाह, ऐं उन ई महिल जवाबु ॾींदुसि लब्बैक या अब्दी, जेको घुरणो हुजे सो घुर, ऐं हाज़िर आहियां। या दुनिया जा दरवाज़ा खटकाईंदो रहो, तुंहिंजा कम कोन थींदा, तो पूरी उम्र गुज़ारे छॾी, तोखे वफ़ादारी किथां बि कोन मिली, पर मुंहिंजे दर ते जेॾी महिल ईंदे तेॾी महिल नाम में तोखे कोन। असली जेका मोहब्बत हूंदी आहे उहा अल्लाह जी ज़ात सां बाने जे दिलि में हूंदी आहे। इन जे करे अल्लाह सां ई मोहब्बत असां सभिनी खे आहे न। दलील कहिड़ो आहे? जेकॾहिं को माण्हू चवे थो त मूंखे मुंहिंजे रब सां मोहब्बत आहे, दलील उन वटि कहिड़ो आहे? दलील उनजो इहो आहे त जेकॾहिं रब जी मोहब्बत जी दावा थो करे त पोइ जेको आहे उनजी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत हुजे। जेकॾहिं चवे थो त अल्लाह जे रसूल सां मुंहिंजी मोहब्बत आहे, दलील उनजो इहो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शागिर्द जेके सहाबा जेके नबी साईं पाण पढ़ाए ओके करे पोइ दुनिया जे अंदरि उनखे विहारियो, त सहाबा सां जंहिंजी मोहब्बत आहे त नबी जी मोहब्बत जो दलील इहो आहे। जेकॾहिं सहाबा सां मोहब्बत न आहे त पोइ नबी सां बि मोहब्बत न आहे, जेकॾहिं नबीअ सां मोहब्बत न आहे त रब सां ई मोहब्बत कोन्हे, पोइ तूं कूड़ो ई। हर शइ जो हिकिड़ो दलील हूंदो आहे जंहिंसां असांखे के मुतमइन करे सघो। तूं त दावा करी पियो त मुंहिंजी मोहब्बत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वलदिही व वालिदिही वन्नासि अजमईन। चई तव्हां जी मोहब्बत जेकॾहिं तव्हां मां को बि हिकिड़ो तेसि ताईं पको ऐं सचो मुस्लमान न आहे, जेसि ताईं हुजा ऐं उन वटि पंहिंजे माउ पीउ खां प्यारो, पंहिंजे औलाद खां प्यारो, वन्नासि अजमईन, दुनिया जे सभिनी शयुनि खां प्यारो। मोहब्बत जी दावा करे वेठा जी मांग मिली, ॻाल्हि खुली वई, आज़ान आई, हमारा वेठो काम कढी खोले थोड़े में वेठो अब हल नमाज दी दिल्ली में दर्जान पुत नमाज ते ना है। हां मोहब्बत किथे वई? जैसा मोहब्बत आयो उन जला सद जो थिए अच उन जे दर ते तू हीअर ई हथ कढी वई रे। मुझा दोस्तों फरमाई त पक्को ऐं सचो मुसलमान उहो ई आहे जंहिंजे दिल में मोहब्बत माल खां, औलाद खां, माउ पीउ खां, वन्नासि अजमईन, दुनिया जे सभिनी माण्हुनि खां मोहब्बत उनजी ज्यादा। अच्छा, मोहब्बत हर शइ जा हिकिड़ो उसूल आहे। मोहब्बत जा टे तरीक़ा असां टिनि तरीक़नि सां मोहब्बत कंहिंसां कंदा आहियूं। या तो मोहब्बत जो सबब जमाल हूंदो आहे, या मोहब्बत जो सबब कमाल हूंदो आहे, या मोहब्बत जो सबब नवाल हूंदो आहे। ये टे खूबियूं टे ॻाल्हियूं असीं जंहिंमें ॾिसंदा आहियूं असांजी दिलि चवंदी आहे त हिन सां मुंहिंजी मोहब्बत हुजे। जमाल जी माना हसीन आहे, हिकिड़ो माण्हू ख़ूबसूरत आहे, हसीन आहे, हाणे तुंहिंजी दिलि चवंदी त हीउ ख़ूबसूरत माण्हू आहे, हसीन आहे, हुस्न वारो आहे, हाणे तुंहिंजी दिलि चवे थी त हिन सां मुंहिंजी मोहब्बत हुजे। पोइ जेकॾहिं हू तोखे सिंगल बि न ॾींदो तॾहिं बि पासा पियो वठंदे, किथे होटल ते वेठल न सही त साम्हूं अची वई हरू भरू मुछ में हथ विझो वेठो हूंदो, केॾी महिल मिसकालू पियो ॾींदो, केॾी महिल जेको आहे हुनखे मैसेज पियो कंदो, केॾी महिल हरू भरू हुनखे हथ ॾेई साईं ख़ुशि आहियो, कहिड़ा हलनि, किथे बाबा तोसां ॻाल्हाए ई कोन्हो। न, हिन जे दिलि में इहा तड़प आहे, इहो हसीन आहे, हिन सां मुंहिंजी मोहब्बत हुजे, मुंहिंजो मेलाप हुजे। फरमाई त जेकॾहिं हुस्न जो ॻोल्हाओ आईं त अच मुस्तफ़ा जे कदमनि में, जंहिंजे हुस्न जो मुक़ाबिलो केरु नथो करे। ॿिए जे दर में छो थो वञे? मुस्तफ़ा के हुस्न जो मुकाबलो दुनिया के अंदर का शय नथी करे सके। पान फरमायो हजरत जाबिर सवरो रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो त 14 जी रात हुई, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आराम करे रहिया, मु चंड के ॾिठो, वरी अल्लाह जे रसूल जे चेहरे आकार के ॾिठो, पोइ मूंखे चवणो पियो चंड खे त चंड तो में उहा ताक़त न आहे जो मदनी जे चेहरे जो तो मुकाबलो जे करे।
जेकॾहिं हुस्न जो तूं ॻोल्हा वई हुस्न जी तोखे भुख आहे त अच मुस्तफ़ा जे कदमनि में जंहिंजे हुस्न जो मुक़ाबिलो दुनिया करे नथी सघे। हसीन त खोड़ आहे मुला भिटाई खे कोन मञींदा आहिनि। ॿुधायो मूंखे भिटाई जी ॻाल्हि भुटाई को तारीफ़ करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न जी भिटाई मुखातब थियो चंड सां चई चंड चवाए सच जे मछा मूर न भाईए कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं उभरी गच मोह में बरई मच पर नाहे तो में पेशानी करी इधर भिटाई सको असांखे कंहिंजी ॻाल्हि का चवणी हूंदी आहे न पोइ पहिरीं पको कंदा आहियूं मेरी गाल को तो हिकड़ी गाल तो चाहे नाराज तक कोन थींदे नाराज तक कोन थींदे ना साईं ना चओ ऐं नाराज कोन थींदे हाणे भिटाई चंड सां मुखातिबा पर उनखे टारे को कोन थो चवे तो चंड चवाए सच जे मछ मूर न भाईए माना कावड़ तोखे न लगे त हिकड़ी ॻाल्हि चवां चई चओ जी कॾहिं उभरी सनड़ो ई पाकिस्तान चोपी जो मुल्क ते में ट्रे घणी बात पाड़े बिठा जो हु बिठो रमो जो हु बिठो खमो जो यो तारे जे पासे विड़ी असी बलोचिस्तान वाला अलग ही त पेशावर वाला अलग पंजाब वाला अलग थी जा असी सिंध वाला जा बात पाड़े बैठायो चंडो उभरो सनड़ो हनी मानन के मुंझाए वेदाई जी कदे उभरी सनड़ो कदे उभरी गच मोह में बरई मच पर नाहे तो में पेशानी फिरी जे फरमाई त जे कदे हुस्न जो बोला होई त अच मदनी जे कदमन में जिन जो हुस्न जो मुकाबलो दुनिया नथी करे यो जो को सबब होगा मौको जो होगा कमाल जी माना ही काबिल मानुआ ही इल्म वारो मानुआ छो तो वडे में वडो जो कमाल इंसान जे अंदर पैदा थींदो वो इल्म जे करे पैदा थींदो जाहिल में केड़ो कमाल होंदो इल्म जे करे मानू में कमाल पैदा थींदा वो भले केड़ो हुजे रंग जो कारो हुजे शिकल जो कोजड़ो हुजे सफा डुबरो हुजे पैसे जी फाइवट न हुजे जमींदारी भी न हुजे लोगो मस्जिद हुजे ते में सजो दी अल्लाह अल्लाह तो करे पर वडो आलिमा वडो हाफिजा कुरान जो कारिया मुहद्दिसा मसला तो जाने मुफ्ती है त सबके मानू जी दिल चवंदी त ही बा कमाल इंसान आ ही आलिम मानू आ ही इल्म वारो आ इन सा मुजी मोहब्बत होजे छो त बियो जो को हुंदो आ वो कमाल माना इल्म जे करे मानू में इंदो आ हजरत यहया बिन अक्सम रहमतुल्लाह अलैह नहव जो वडो आलिम एकड़ो गुजरियो आ रंग जो कारो ए मुंह में माता जा दाग चप थुलड़ा अखियूं नंढड़ियूं पर वडो मुहद्दिस वडो माहिरा इल्मी मैदान के अंदर वक्त जो एकड़ो अमीर मानू हो उन जे इल्म जी धाक दिसी उन वट आयो ची साईं मु आऊं दिल मुजी घुरे थी त पंहिंजी न्याणी जो रिश्तो तोसां करिया तव्हां कबूल करो मुंहिंजी न्याणी के उन सां शादी करो करे ची यार आऊं त गरीब मानू आहियां मूं वट रहण ला घर ही कोने को ची उन सां मुंहिंजो वास्तो कोने को आऊं चाहियां तो त जे पाए जा तव्हां आलिम आयो त मुंहिंजो तव्हां सां रिश्तो हुजे आऊं इन ॻाल्हि जो बुखाओ आहियां उन पंहिंजे हसीन मालदार औरत न्याणी जी शादी उन मौलवी साहब सां कराई एक डी बई साल मुर्स दस्तरखान ते मानी वेठा खाई त हज़रत यहया बिन अक्सम रहमतुल्लाह अलैह पंहिंजे घरवारी के फरमायो त इंशाअल्लाह ताला पान बई दुनिया में भी गॾु ओ आखिर जन्नत में भी गॾु त माई चयो साहब इहो त सही इहो त मरण खां पोइ जूं ॻाल्हियूं तवा हींअर ही फैसलो करे चई हाँ वो इन जे करे त तवा जेड़ी मालदार औरत है हसीन जमील औरत है नौजवान औरत है तेके मुंह जोड़ो गरीब ए बदशिकल मिस्किन इंसान निकाह में मिलियो तो जे त मथा या मुसीबत चा त तू न ते सब्र करिए कि तवा जेड़ी मालदार औरत हसीन जवान मुंह जेड़े गरीब मानू के कोझे के कारे रंग वारे के हसीन औरत मालदार निकाह में मिलिया त मुझे शुक्र जो मौको मिलो रब जी नेमत उन जो शुक्र करिया तुझे निकाह में मुझे निकाह में तोखे सब्र जी जो मौको मिलो मुझे शुक्र जो मौको मिलो जेकर शाकिरीन जो रस्तो भी जन्नत आ तो साबिरीन जो रस्तो भी जन्नत आ पान इंशाअल्लाह बई जन्नत में गॾु त
जेकरे इल्म जो जेकरे तू जो है सो कमाल जो त कमाल वडे में वडो इल्म जे करे मानू में इंदो आ त सबनी कमालन जो बादशाह सबनी इल्मन जो बादशाह जे करे आए त मोहम्मद मुस्तफा जी जात आ जिन जे इल्म जो दुनिया जे अंदर को भी मुकाबलो करे न तो सके पान फरमायूं त अल्लाह तबारक तआला अगिन ही पोइन जो इल्म मुखे दिनो आ इल्मी मैदान जे अंदर मुस्तफा जे केर भी मुकाबलो करे न तो सके जेकरे कमाल जो जेकरे ॻोल्हाओ आई त अच मदनी जे कदमन में जिन जो दुनिया मुकाबलो नथी करे सके। नंबर 3 नवाल जे करे असीं मोहब्बत करे नवाल जी माना सखी माण्हू अड़ी ऊंची में कम तो जे बाबा रात जो रुगो मथे वनी वठे हां रुगो दरवाजो खटकाए उन मोला हाजी साहब अचे तो बच्चे जको घुरी सके हाने ई अड़ी ऊंची में कम अचण वारो माण्हू आ सखी माण्हू आ दिल चाहींदी आ त हिन सां मुंहिंजी मोहब्बत हुजे जे करे सखावत जो नवाल जो ॻोल्हाओ आई त अच मुस्तफा जे कदमन में जंहिंजी सखावत जो दुनिया मुकाबलो नथी करे सके असीं सखी त आहियूं सखावत कंदा आहियूं पर जॾहिं पैसा हुजनि या पोइ करियूं पैसा आहिनि त हाणे किथां करे गुल साहब चंदो था करियो न पंहिंजे ॻोठ में इहो चंदे में हणू तो लिख रहा खबर हाँ दियाला को तो परसाल साईं हिन साल वरी भी करियूं था हाँ खुला दारबाया नहीं 1983 में थया हुआ जेके पुराना सुबह नहीं बारन के स्कूल जी खर्ची तन को उछला पूछा ते पुराना किसान असांखे कोंदा खपन ये मौली साहब के दई वो मौली साहब तो वियो जो वो मानन के चई यार हिन मुल्ला इन असांखे रब्त करे मार कसम खुदा जो काना का मसलो खयो पीछो असी अपन ना जन वठी नमाज पढ़ोई तो ई तारीख जलसो जो फलाणो बुजुर्ग बुराई में जो फलाणो बुराई सखी सा यूं करे जरे करे हुजे तो पोइ करियूं पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में वाक़ियो तो अचे हिकड़ी औरत आ जेका पंहिंजी न्याणी खणी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जे अॻियां अची आई आ दरवाजो खटकाई पाण सगोरा ॿाहिरि निकिता औरत चयो या रसूलुल्लाह 3 ॾींहंनि खां वठी बुखाइल आई आ मुंहिंजी छातीअ में खीर कोन्हे को जब न्याणी बि बुखाइल आ आऊं बि बुखाइल आहियां पाण सगोरा घर विया फरमायो मां इंदे कई आयशा आयशा तुंहिंजे रखल तो वठ छा आहे चई साईं हिकड़ी खार कर रखल आ तव्हां रोजे खोलण जे लाइ उहा ई आहे ॿियो कुझु बि कोन्हे का फरमायूं त आऊं पाणी जे ढुक ते रोज़ो खोली ॾे इहा खारक ॾे त हिन न्याणी जे माउ खे ॾियां खारक वठी उन न्याणी जे माउ खे ॾिनऊं फशक्कत हा निसफ़ैन उन टुकड़ा उन जे ॿ करे हिकिड़ो अधु पाण खाधई ॿियो न्याणी जे वात में विधई चूक खारक ॿिन्ही जहाननि जे सरदारनि जे हथनि जे मुबारकनि मां आयल हुई तंहिंजे करे बरकत उन में उहा हुई जो उन जे छाती खीर मां भरिजी वई पान सगोरा दिसी रहा औरत खुश खुश पई थिए पान सगोरन जे अखिन मुबारकन मंजा लुड़क सारो कतार बहण लगा फरमाई आयशा जेको मानू जेका औरत हीअ तकलीफ़ू काटे जेको आहे सो न्याणियूं सांठे वडियूं करे आऊं मुहम्मद उन में शामिल आया त अल्लाह साईं उन खे जन्नत में दाख़िल करे इनके सखावत चइबो आहे हिकड़ी खारका आहे करे वई अल्लाह जे नाले ते हल असां वटि त हूंदो आहे मोहब्बत टाणा मारा कंदा अॼु कोन्हे खुला कोन्हे शाम जो अची जाए सुभाणे अची जाए ॾिसण पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत के दर्स दिनो आहे सखावत करण जो हाणे ॾिस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा में सखावत हुई या कोन अली साईं जी सखावत ॾिस माण्हू चवंदा मुला ईअं अली खे कंदा वञनि अली के छा मञा तोखे खबर ही कोन्हे असीं त चऊं था असीं अलीअ जा गुलाम आहियूं अलीअ जा नौकर आहियूं इमामनि जा नौकर अहल बैत जा नौकर औलिया जा नौकर नबियनि जा नौकर अल्लाह जा पाना उन खां सवा ॿिए कंहिंजे दर ते वञण जी ज़रूरत ई कोन्हे असीं अलीअ जा बि गुलाम आहियूं अलीअ जो अच त तोखे शान ॿुधायां तोखे ख़बर ई कोन्हे का अलीअ जो शान इहो कोन्हे त मेह जे सिंग जहिड़ी सुल्फी हुजे सॼी किचरे मां भरे पाहे ॾेई पोइ दुहाड़ा पियो कदम जा
जी माल गाड़ी रेल पई अचे धुम धुम कनो इहो ना है अली जो शान अचे तो तोखे बुधाया अली अलिया हक जो वलिया शेर बबरा फातिमा जो शोहरा अबू तालिब जो पिसरा अली बहादुरा अली जे हथ में तलवारा सामू लश्कर कुफारा अली जो वारा बेड़ो ही पारा पर बुद्धि सब अली भी सहाबिया अबू बकर भी सहाबिया उमर भी सहाबिया उस्मान भी सहाबिया जेको नथो मने तंजे हिन दिमाग जे टिकण में खरा असा सभी जा गुलाम पर एकड़ो तरीको हर शे जो को था न जेकर उन तरीके ते इंदे त तू अली जो गुलाम थी सके तो आऊं तो तोके दावत तो दिया त बाना टाना न कर फतवाओं हिकमे ते न हणो तू भी जेकर अल्लाह जो बानो है त आज कयल जिंदगी का तोबा करे सच्ची गुलामी इख्तियार कर साहबा जी पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी कसम खुदा जो तू हीरो 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 असांजी केसां दुश्मनी कोने असां जो कोयो असां जो कोशिश इहा है त असां पक्का ठका मुसलमान हुजो असां जे दिल में मोहब्बत जे करे हुजे त अल्लाह या अल्लाह जे रसूल जी हुजे दलील उन जो इहो है त असां ताबेदारी असां मानन सां मोहब्बत कंदा आहियूं न मिसाल तो याद रख तवा के सम्मान जा कलाम वणंदा हाणे मोबाइल में वे भराईंदा अरे झुंगारींदा केडी केडी मल दिल उठी ईंदी न वही तो झुंगारींदा जे हूं झिंगारी छो तो मोहब्बत आहे उन सां उन जी शइ असांखे वणे थी छो तो सम्मान वटि आईनी गाना ॿियो हू तो लॻा अचे वरी कोन कुलेदार खे घर जी ॾींदो हू गाना पढ़ंदो तो मोहब्बत रखी हाणे गाना ई पढ़ जंहिं बि माण्हू सां तूं मोहब्बत रखंदे असीं मदरसे में अॻे पढ़ंदा हुआसीं पोइ छोकिरा असांखे मोहब्बत हूंदी पंहिंजे उस्ताद सां उस्ताद खे जहिड़ी टोपी पियल हूंदी उस्ताद वटि जहिड़ो रुमाल आहे उस्ताद वटि जहिड़ी पेन आहे उस्ताद वटि जहिड़ो बटू आहे असीं बि ॻोल्हे ॻोल्हे अहिड़ा वञी वठंदा हुआसीं त उस्ताद खे टोपी अहिड़ी पातल आहे ऐं बि अहिड़ी थो वठां उस्ताद जो रुमाल अहिड़ो आहे ऐं बि इहो थो वठां इहा हिकिड़ी मोहब्बत जी निशानी आहे त जेका शइ जंहिं वटि आहे उहा असां हुनजी हासिल करे सघूं ॻाइण सां मोहब्बत कंदे कलाम जो शौकीन थींदे के आलम जो सां मोहब्बत कंदे त इल्म जो शौकीन थींदे जेकॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी तूं दिल में मोहब्बत रखंदे त ताबेदारी करणी पवंदी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ताबेदारी तोखे करणी पवंदी पोइ वॾो आशिक़ ई बाक़ी ताबेदारी आहे कोन रुगो दुनिया खे ॾेखारण जे लाइ सूसकी वठी आयो जंहिंमें वॾा देग रखई देगड़ो भतयोला अथई पाण हेॾो पटको ॿधई छोरा सभु वातावरण ॻोल्हे करे गॾु कई हाणे नचंदा अचनि ठीबक 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 अबा छा आहे जे नबीअ सां मोहब्बत जो जुलूस आहे इहो दीन कोन्हे को इहा मोहब्बत न आहे उन जुलूस जे अंदरि वेही तूं जाचे ॾिस त पंज माण्हू उन में पक्का नमाज़ी कोन्हे के तूं जाचे ॾिस उन में कंहिं माण्हू जे चेहरे ते हुज़ूर जी सुन्नत कोन्हे का कंहिं माण्हूअ खे क़ुरान जी तालीम कोन्हे का कंहिं माण्हूअ खे इहा ख़बर कोन्हे का त इस्तजो कीअं कजे कंहिं माण्हूअ खे इहा ख़बर कोन्हे का त विज़ू में फर्ज़ घणा आहिनि कंहिं माण्हूअ खे इहा ख़बर कोन्हे का त गुस्ल में फर्ज़ घणा आहिनि इहा काई कोन्हे का पैगंबर जी तालीम पैगंबर जो दर्स अल्लाह जो हुकुम कुरान जी मेहनत हदीस जो दर्स इहो ई ॿुधाए रहियो आहे त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ताबेदारी कर पोइ तूं वॾो आशिक़ आहीं तोखे कहिड़ी ख़बर आहे जेकॾहिं ताबेदारी जिन कई न कई हज़रत इमाम मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह बाथरूम ॾाढे वियो कदा हाजत लाइ शरीयत जो हिकिड़ो कानून आहे त जॾहिं मस्जिद में अचो त सॼो पेर अंदरि रखो पर जेकॾहिं काकू सारा वञो था त खॿो पेर पहिरीं अंदरि रखो इमाम साहब खे ज़रूरत लाइ वियो ते भुलिजी वियो सॼो पेर अंदरि रखई बेहोश हिकिड़ी पूरी तो ढोड़ी आया तो साईं के अलावा केड़ी बीमारी लगी जॾहिं होश में आयो तरियूं बरियूं हौस पानी प्यारोस साईं जॾहिं होश में आयो पुछोस साईं छा थी वियो चई ॿियो कुझु बि कोन थियो आहे शरीयत जी खिलाफवर्जी थी सुन्नत जी खिलाफवर्जी मूंखां थी वई आहे छो त सुन्नत इहा हुई त खॿो पेर अंदरि रखां ऐं सॼो रखी वही रह एतिरी शरीयत जी खिलाफवर्जी थी आहे इमाम साहब जे मथां छा अची थी आहे बेहोशी तारी अची थी आहे इनखे इश्क चइबो आहे इनखे ताबेदारी चइबी आहे बाक़ी असां घणी वाइद कंदा आहियूं पोइ त इलाही फतवा था
हेड़ा ने मुल्ला ने भाईबी ने फलानो बाबा मुल्लाओं जो फादी कस तो के सुधो ता बुधायूं तू मर्जी जो मालिक ही तुझे फतवा जे करे आऊं का कोकड़ी भील कोन थी वेंदर जे करे तू मुसा नथो थे तो मुजो रिज़्क़ रोजी बंद कोन थींदो पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तो वे मुबल्लिग वे वाइसी क़यामत जे दी महशर जे मैदान ते जेको जहन्नम जो लगाम उन जे मथा चढ़लो होंदो आ ज़बान ते जिन हक़ के पंहिंजे मक़सद जे ख़ातिर लिकाए रखियो त खतने जी मानी मुखे कोन मिलंदी भत जो पटोड़ो मुखे कोन मिलंदो मुखे मानू साईं साईं कोन कंदा काई जरूरत कोने इज्जत ऐं ज़िल्लत जा खजाना रब जे हथ में आहिनि के इंसान जे हथ में कोन्हे का जेकॾहिं सॼी दुनिया जा मानू फिरी ज़ोर लॻाइन त असीं हिनखे ज़लील करियूं कसम खुदा जो रब न चाहींदो तोखे केरु ज़लील करे नथो सघे जेकॾहिं सभु जा सभु मानू वरी अचनि तोखे इज़त ॾियूं तोखे पटको ॿधायूं तोखे फलाणो करियूं पर वरी बि इहा इज़त त वरी हिकु ॾींहुं मिट्टी में मिली वेंदी छो त मथा फैसलो ही इज्जत जो कोने इज्जत जो मालिक ज़िल्लत जो मालिक सिर्फ जे करे आहे त रब जी ज़ात फरमाई वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह ईमान वारे जी वध में वध मोहब्बत जे करे हुजे त अल्लाह जी ज़ात सां हुजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त तमाम पक्को है सच्चो मुसलमान उहो ई आहे जंहिंजी मोहब्बत जंहिंजे दिल में मोहब्बत मां पीउ खां औलाद खां वन्नास अजमईन दुनिया जे सभिनी माण्हुनि खां ज़्यादा तो मुझा दोस्तों जे चाहियो था इन जलसन में जरा सी फायदो वठो तो उलमा जो साथ लियो उलमा जो साथ लियो ऐं उन जे ॻाल्हियुनि मजा ईअं न ही कुकरनि जो मेलो कोन्हे जो असां तव्हांखे घुरायो आहे पोइ सुभाणे वञी होटल में वेही वोट वठिजो हिकु बार उहो ॾे ख़बर गुलाब कहिड़ा कहिड़ा आहे हिकिड़ो आयो हुयो त शिकार उन मज़ो कोन ॿियो आयो हुयो त पठाण आयो न त छा पियो चए छटेलो खणी किटल दंद उन दादा छा पे चयो मज़ो कोन असल में मुला पान अमल कनी कोन बाकी असर किथा थी गुहारी वरी असी मुलन जो अगाए को अस चढ़ना ही बस में कड़े कड़े खणी चढ़ना छोरा वेठा होंदा वाता वारा विजो वडियूं सुनो सथणू जे उठी हलंद जेडी झुकी में ये तरह दी ए खिसे में चोलरी को नहीं हरू करू टन माने जा कपड़ा खणी पाता थी रुपयो कोने वठो उधर ने चाय पे स्कूल जो होटल में नहीं वे नीचे पेशगीर गयो इना वटे काल खुदरी बार भरी हो यार भले में बोले वरी 3 महीना नवाब शाह अची को हालत वरी आई बस में ऐसी चढ़ना नहीं अच्छी दाढ़ी वालो हाजी नमाजी गादी मुंह में सुन्नत बोलो तू अगते होलियो ना अगते ये पिढ़े वटी आ जासी मुनो बिहारी ना की मस्जिद में जो वोट जो को पगार कोन तो वो बोला पैसे पूछो 5000 ॾींदा में 3000 ॾींदा कारी साहब के इदारे वाला बाकी 2000 गोठ वाला सोरी एक बजे फोड़ी कर करा चयो अगदो यो 500 रुपए तो करी तो पीरू पल्लन वालो 300 रुपया तो करी दो यो बसर भाजी वालो 100 200 करे 2000 हने जा पूरा को दिया अगियो पगार वरी चढ़ी अब बोला मारू पैसा के छा मुला मानू कोने पर तू न दे मुलन के इज्जत छो त खाराण वारी ज़ात रिज़्क़ वारी ॾियण वारी ज़ात अल्लाह जी आहे तो अल्लाह ताला जेके पैदा कयो आहे उनखे उहा शइ उनखे ॾे थो वरी रब जी कुदरत ॾिस जेका उनखे ज़रूरत आहे उहा ई तो उनखे ॾे आऊं मुलो आया मुके सेवयूं खपन हलवा खपन मच्छियूं खपन भत मुके खपन दयूं मुके धोरा खपन मुके सुसू सयूं खपन मुके कपड़ा धोतला खपन मुजी टोकरी अच्छी हुजे मुजा जको मुर सामान मुजा हुजन खीसे में मुके भले टोलर ब न हुजे पर मुमा खुशबू आया आऊं मचा में जड़ो कब्रिस्तान जे पाटे ना मटेया थी ये खुशबू हुजे अल्लाह ताला मुलन के दिनी
कसम खुदा जो सॼो ॾींहुं माण्हू असांखे गारियूं ॾींदा आहिनि, वाह बि आहे फरल आहे फरानो आहे छिते जी गिग लॻल आहे, पर जुमे जी राति थींदी आहे वॾो डिश बिरयानी जो हेठां मथां त ॿोटा रखल खणी चवंदो ॾेई अचो त भाग्य को क़बूल पए या न पए, मिलंदी आहे असांखे। तूं छा कंदे? रिज़्क़ मुंहिंजे रब जो आहे, हू जंहिंखे खाराए पियो, जेका हुनखे ज़रूरत आहे उहा हुनखे ॾिए पियो। कीड़ीअ खां पुछई छा खाईंदीअ? चई गुड़ जो ज़रूरु मूंखे खपे। कुते खां पुछई छा खाईंदे? चई मूंखे हॾा खपनि। उठ खां पुछई छा खपनि? चई मूंखे लाड़ा खपनि। घोड़े खां पुछई तूं छा खाईंदे? चई मूंखे दाणू खपे। मेंह खां पुछई तूं छा कंदे? चई बोह जो कोंडो मूंखे खपे। गॾे खां पुछई तूं छा खाईंदे? चई मूंखे छबर जी भरी खपे। ॿिली खां पुछई तूं छा खाईंदे? चई मूंखे कुआ खपनि। मुला तूं छा खाईंदे? चई मूंखे हलवा सेरा सिवई। कुझु भला कुझु मुलनि खे छा कंदा अथई? मुला ॾुखिया अथव ॾुखिया। सही हो, जानवर ब पाण में विड़िया हिकिड़ी अणी ॿिए खे मारे विधो। मसलो ॿुधायो जवान इन जे लाइ कहिड़ा मसला? जानवर बेज़बाना विड़िया बि जुटी ॻाल्हि जे तव्हांजी हुई न ठगी असां वटि बीठल इसी ॻाल्हि जी कीअं पए त वरी फेरो छा जे तव्हांजी हुई न ठगी असां वटि बीठल अची हा जो ठगियूं पाण में विड़ियूं तव्हांजी मरी वई। हाँ अब सबर कर, ये शरई मसलो आऊं किताब ॾिसी पोइ तोखे ॿुधायां थो, तकड़ न कर। अवाम असांजी माशाल्लाह इल्म मां भरी पई आहे, मुलनि था खिलनि। अमल पाण कोन कनि कुझु नहीं वाइबी आहे फिरल आहे तोखे अचे कुझु कोन। हाणे मौलवी साहब खणी पगदा जी क़ाइदो ॾिठी अॻियां माण्हू ओड़ो वेठो आहे चइबो हिन ते लिखियो पियो आल नंबर बे नंबर भाऊ ठगे जो ठगो चटी में ॿहूं मूंखे भरे ॾेई लिखियो पियो। चई सुभान अल्लाह सारो साईं हर मसलो किताब मां ॾिसी ॾिठी तूं ॿुधी वञी इलेक्शन में बीहंदा नी आल भान जंक्शन में केतिरा माण्हू था अचनि, अधु माण्हू विया ॼाण पोइ बि पिंडाल सॼो भरियो पियो आहे। एतिरा वॾा वॾा जलसा मिलिया साईं जलसो करायो यारो ॾाढ़ी जे अंदरि एॾी खलक हुई जे जलसो कराई सो ई मथे छॾे पिंडाल संभालो न कोन्हे आई। एड़ा जलसा असांजा रोज लॻा अथनि अपर सिंध में, उहो ॾींहुं उहा राति खाली कोन्हे जंहिंमें जलसो न आहे। एतिरा सारा माण्हू था अचनि वरी शौक़ सां वेही उलमा जूं ॻाल्हियूं था ॿुधनि, पर इलेक्शन जे टाइम में असीं के मौलवी खे पटको ॿधाए जेकॾहिं सीट ते बीहारींदासीं त सभिनी जूं अखियूं ॻाढ़ी थी पवंदियूं। सॼो ॾींहुं असांजा वाइदा कंदा, इलेक्शन जे राति पोड़ो फिरी थो छोड़े वोट नथो मिलनि केॾी ऐं सॼी ज़िंदगी हिते रहियो आहियां वोट वॾेरे खे ॾींदासीं पोइ पाड़े जो वॾेरो पाड़े जो बचे असीं इंडिया मां लॾे आयासीं। असांजो हक़ कोन्हे, असीं पाड़े में कमु तव्हांखे कोन था अचूं। वॾेरो तो कहिड़ी सार थो वॾेरे खे इहा बि ख़बर कोन्हे इलेक्शन में फार्म भराए पोइ कमदार खे चवंदो अचे त हलो राज्यनि में हली दुआ घुरी अचूं केरु मो केरु हाणे आयो ॻोठ में अची हुतां कॾहिं वेठो हाणे जेको आहे सो हाणे इहा ख़बर कोन्हे त हिते माण्हू घणा मरी विया आहिनि। पोइ हथ मथे खणी अलासी रमुअ खे माफ़ु कजांइ खमुअ खे कजांइ वल्लूअ खे बि माफ़ु कजांइ छोरो वेठो त वॾेरा इहे सभु जीअर बाबा उनखे पाड़े जी ख़बर ई कोन्हे, हू थनार में दुकान कोन्हे। तव्हां वोट ॾेई चाढ़े हुनखे हुन पेजारो वरितो बंगलो हुन ठारायो छोरे जी शादी कई तंहिंमें 100 खनि खदड़ा गॾु थिया काम आया तोखे दावत ई कोन ॾिनी तूं ग़रीब माण्हू आहीं। हू तव्हांखे पुछे ई कोन थो हे आलम जी घोड़ा घोड़ा ॿुधो जेकॾहिं चढ़ी विया आलम त सोन ते सुहाग अथई, जेकॾहिं किरी पिया तॾहिं बि तूं नाकाम न आहीं छो त सवाब त क़यामत जॾहिं तोखे मिलंदो। तूं चई सही थो या अल्लाह बुखियो भांग गरीब ज़रूर होसि पर क़ुरान जी अज़मत मुंहिंजे दिलि में हुई। क़ुरान जे ॼाणण वारो जॾहिं मैदान ते आयो त मूं अखियूं पूरे ठप नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम बाक़ी जे वॾेरे वंड न ॿ ॻाल्हियूं थींदियूं। जे वॾेरो जो चढ़ी तव्हांखे पुछंदो
हमारा ये बनी बुधी वेची हां फीचर वठा तो बनी में पानी कटाए सुबह में दरवाजो कटे एड़ी सीटी वेठो न 4 सीटर जड़े बुठनो वो छो ओडे रो सुतो के और में वजन ई वेई रे क्याड़ी वेठो कने के पानी कोन प्यारे पांचो सिकरे जो पाकी जो उतर लेवे तो वो सजो पीछे रे बारे मोल हरी आयो तो ने लिया न कि ओडे रो न कोई गेट वाली गिरी कराची वियो हां के हल तू तस्लीम कंदे तो मु फैसलो गलत कयो यो मुजो फैसलो हो जको मुके गिची में अज पईजी हो तवा जा रोड तवा के खबर आ असा जे गोठे जी गाल करया 1976 में मु मदरसे में दाखला वती 6 साल जो उन टाइम में जको है अन के जी हुकूमत आई भुटे यारा जनरल व्याजी जो रोड तो थे पीर जे गोठ जो अन्या तई कोन थयो मुजे अच्छी राजी के रोड की हालत एड़िया ये माई के विजी डिलीवरी और गदा गाड़ी में थोरो लोगो चक्कर दिया जी वाह छोरो बार हल तो मुझा दोस्तों जेकॾहिं चाहियो था असी पंहिंजी दीन जी हिफ़ाज़त करियो असी पंहिंजी जान जी हिफ़ाज़त करियो असी पंहिंजे मज़हब जी हिफ़ाज़त करियो तो ओलमा जो साथ ॾियो ओलमा जो रड़ियूं ॿुधो हे तव्हांखे पुकारे रहिया आहिनि तव्हांखे सॾे रहिया आहिनि हिन जलसनि जो मक़सदु इहो आहे हूअं त तव्हां नथा अचो असी ॿिन्ही माण्हुनि खां चंदा करे एको साउंड घुराए डाउट घुराए मौलवी घुराए तव्हां पाड़े वारनि खे सॾे हिते विहारे क़ुरान हदीस जो दर्स तव्हांखे ॿुधायूं था त कम अज़ कम तव्हां अल्लाह जा बाना आहियो तव्हां में इनकलाब अची वञे अॼु असीं उमेद रखूं था त हिन वाइज़ मझारा तव्हां जेको बि उलमा ॻाल्हायो इन तां खिलजो न सुभाणे तव्हांखे इहो फ़ैसिलो करणो कोन्हे त कहिड़ो कुकड़ मारियो कहिड़े खटियो न हे आलम जेको तव्हांखे ॿुधायो आहे ही सभु सोनत सुहागा तव्हां रब खां इहा दुआ घुरो त या अल्लाह जीअं ॿुधण जी तौफ़ीक़ ॾिनी हुई इहा वरी अमल जी तौफ़ीक़ ॾे हाणे मूं तौबा कई मूं सभु ॻाल्हियूं छॾियूं पहिरीं मुंहिंजे चेहरे ते नबी जी सुन्नत कोन हुई ऐं अॼु ॾींहं खां पोइ वठी पैगंबर जी सुन्नत चेहरे ते रखां थो या अल्लाह मूंखे दीन जे इल्म जी काई ख़बर कोन्हे पर अॼु खां पोइ आउं तौबा थो करियां मुंहिंजे दिलि जा रस्ता खोल त मूं में दीन जे इल्म जी ॼाण पैदा थिए कम अज़ कम आउं जीरो हुजां त पको ठको मुस्लमान हुजां जेकॾहिं आउं मरां त उन महिल बि पको ठको मुस्लमान हुजां सब साथी कोशिश कना ना और जिते किते ये गाल कंदो या छाजे करे त हर को माण्हू पंहिंजी शइ खे वखाणी दो भले वो टको बि न ले बहु उठे सुई जे टेम ते वेचारी के बगई जा बुक साडा ले केड़ी अची पीड़ी में प्यारे या कसम कसम खुदा ये जी की ठगी थई ई मुगलन जे दौर खां वठी असां जो खानदान अचे पियो एड़ो ठगी पंहिंजी शइ वाखाणे विधो भले वो हले थी हवा ते लुटे मोबाइल वठी आयो मुझे नको रिंग थी अचे नको लाउड खराब स्पीकर खराब चार्ज थिए कोनी तब छोरन का बटन कटो ई मोबाइल खबर थी हेड़ो तो मार्केट में अञा कोन आयो पंहिंजी शइ सबको वाखाणी दो असां जो कंहिंजे मथा तनकीद करण कोने पर असीं पंहिंजी शइ जी वाखाणा किथे किथे कंदो आहियां छो त पार्टियूं दुनिया में तव्हां खोड़ ॾिठियूं आहिनि असांजी पार्टी आहे जमीयत उलमा इस्लाम तव्हां पार्टी कहिड़ी जो बि नालो खणो पीपी हुजे यम लीग हुजे जीम लीग हुजे नून लीग हुजे कन लीग हुजे कैन लीग हुजे काफ लीग हुजे जेकी बि लीग हुजे उनजो नालो न क़ुरान में आहे न हदीस में आहे न फ़ुक़हा लिखियो आहे पर असांजी जमा जो नालो अचे त ॿुधायां ने क़ुरान करीम में लिखियो पियो आहे वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ इता जमीयत जो लफ्ज़ आसा उलमा कढो इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा इता उलमा जो लफ्ज़ आलमन सगोरन कढो इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम इता इस्लाम जो लफ्ज़ आलमन ये टेई लफ्ज़ पाण में मिलाए गॾे नालो जुमलो तैयार कयो जमीयत उलमा इस्लाम ॾेखारियो अहिड़ी पार्टी मुल्हनि था खिलण वारा असांजी पार्टी ॾिस नालो उनजो ॾिस कहिड़ो आहे ए सॼो ॾींहुं रुगो तूं ॿियो कुझु बि न कर रुगो चओ ॿियो जिया जमीयत उलमा इस्लाम जिया जमीयत उलमा इस्लाम कसम खुदा जो नेकियूं मिलंदई छो त क़ुरान जो आई तो रुगो नालो पीपी पीपी लीग 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 अटो ई हर फुटी वेंदा हल
टे कम न असांजा हिकिड़ो इहो कमु आहे त हिन अलाह जे धरतीअ ते असांजा आलम जेकी जाखोड़ पिया कनि उहा इन ॻाल्हि जी कुर्सी वुर्सी लाचार कोन्हे असां इन ॻाल्हि लाइ त हीअ अलाह जी धरतीअ ते अलाह जो निज़ाम हुजे हिन क़ुरान जो कानून हुजे मुस्तफ़ा जे शरीयत जो कानून हुजे हिकिड़ो कमु आयो ॿियो कमु इहो आहे त हे मखलूक आहे अलाह जी इनखे जज़ न हणूं ओ ॾोहीड़ा ॾेई मक़सद रुगो भक्त हुजे या मुल्हनि खे पैसा जाम मिलनि पोइ ॾोर ॾेई कूड़ ॿुधाए जज़ हणी गुमराह न करियूं अलाह जी मखलूक आहे हुनखे हक़ ऐं सच वारी ॻाल्हि टियों कमु इहो आहे त हीअ अलाह जी जेकी मखलूक आहे न हिन जो गर्दन सिर्फ़ु रब जी चोखनि ते झुकल ॿियो न के गुंड जे अॻियां न के पत्थर जे अॻियां न के सूरत जे अॻियां न के मूरत जे अॻियां ही गर्दन तुंहिंजी शान वारी जेका आहे तो ख़बर आहे 5 फुट जे जिस्म में अल्लाह ताला ही 1 फुट वारी जेका टुकड़ी आहे इहा 4 शयुनि जो मर्कज़ अथई ही ज़िंदगी जो मर्कज़ आहे ही इल्म जो मर्कज़ आहे ही हुस्न जो मर्कज़ आहे हमरा जी सिसी वधे छॾ बाह वधाए आयो बाह वधाए वरी ॿी हॾो हणी छॾूं हमरा जीअरो आहे बई बाहूं वठे छॾूं ऑपरेशन करे हमारा जीअरो आहे पितो कढी छॾूं हमारा जीअरो आहे गुर्दा कढी छॾूं हमारा जीअरो आहे टंग कटे वरी रात हणी छॾूं हमारा जीअरो आहे पर अहिड़ी का अस्पताल आहे जेको तव्हां चओ त नवां शाह में हाणे हिकिड़ी अस्पताल खुली आहे इमरान खान वारा हे पुरानी सिसी कढी नई दाणी हे पुरानी थी वई घणई रंग कया वॾो दॿो ठहिया हमारा जब ते चढ़ी कमीज़ पुठा उघाड़ा करे हाणे बुर्श खणी अचे वेठो सप 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 जहिड़ो गिदड़ जो माखीला ॾाढी कारी कई मुछूं अचूं थियूं वरी मुछूं अचूं थियूं मथे जा वारा छा थी वरी उन्हनि खे लॻो त भगल बगल हे हो सभु मुर्गो सफ़ा थोरो थी रहियो वरी माईअ वटि वटा कर कि आऊं नंढो नेतो यार अच्छा खरिया अच्छा खरिया है ना तो जो बूथ सुकी रहिया सुकड़ खार वांगे वो ॿुधाए पियो तो 60 का टुटी हुई टल्लू तो करिए ये सिसी वटजी वही हमारा खत्म ही जिंदगी जो मरकज़ा हुस्न जो मरकज़ा इल्म जो मरकज़ा ही चीज को मरकज़ हो चीन शयन वारो असी चाहूं था रब चाहे तो यो झुकजल सर्व मुझे दर में होजे बे कंहिंजे अॻियां ही झुकजल न होजे जो कम असांजो इहो आहे त मखलूक के सच ॿुधायूं ही गर्दन अल्लाह जे दर ते झुकल हुजे हिन धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम होजे इन जे लाइ असांजा आलम सगोरा रड़ियूं करे करे हिकिड़ा वञी कब्रनि में पाता या वरी भी मैदान ते लथल तव्हां के तारीख दावत ॾियो अचो उलमा जो साथ ॾियो हक़ जो पासो वठो सच जो पासो वठो 100% सच 100% हक़ अथव इहो ॿुधाईंदासीं माण्हुनि खे पोइ भले कंहिंखे वणे या न वणे असांजे को बि फ़र्क़ु कोन पए ॿुधाईंदा रहंदासीं जेकॾहिं जान वई हली त घोरी जान जतन था वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।